ॿुध अंसर हाँ ये कुकड़ी जंगू छो एडी नंढड़ियूं हूंदियूं आहिनि इहो इन लाइ नंढियूं हूंदियूं त ढिघियूं हूंदसि न अंडो मथां किरंदो भॼी पवंदो। यार शानो कल्ह असांजे ॻोठ में चोरी थी वई, सभु परेशान बीठा। पोइ मां वियोमान ॿुधायोमान, चयोमान इहे कंहिं चोर जा कम हूंदा। हिन ईद ते जॾहिं मायूं शॉपिंग जे लाइ निकिरंदियूं न, नंढड़े ॿार खे न वठी वञण इहो दिलासो ज़रूर ॾिजो, न पुट असां अस्पताल था वञूं सुई हणाइण। मूंखे सुबुह सां निंड मां ईअं उथारींदा आहिनि ॼण मुल्क ते हमिलो थियो आहे। मां वरी उन्हनि मां ॼण आख़िरी फ़ौजी बचियो आहियां। काॾे गर्मी में निकितो आंसर है? हा यार वॾी गर्मी आहे, पेर ई सड़ी विया आहिनि। वो चोपल छो लाथी अथई? यार मथां चोपल सड़ी वञे। मां हिन जॻह 3 बकरा कोन मां 3। वाह 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 वाह, पोइ त ॾाढो भलो। मूंखे पाण त हुजे, मूंखे बि ॾिजाए। हा बस कर हुकूमत वॾो लॉकडाउन आयो आहे, मां पाण व्हाट्सएप ते मोकिलींदुमि गोश्त। हेॾो अंसर 5000 जो जोड़ो अथई, ये सैंडल 7000 जो सैंडल अथई, 10000 जी इहा टोपी अथई। बस हाणे बस इहो 5 रुपया वारो अगरि त लिकाए। मजो चङो दियो, असां इश्क मोहब्बत न कयो सही। हा बाबा हा, न त असां बि कारी चादर पाए के कुंड में वेही कयूं आ झूम झूम झूम। ज़फर पीउ चवंदो आहे पुट पढ़ी ऐं होशियार थिए त पायलट कयोसीं, मां चवंदी आहे पुट पढ़ी ऐं होशियार थिए त डॉक्टर कयोसीं। हेॾा ख़बर न हूंदी अथनि पुट इंस्टाग्राम ते फेक आइडिया ते शुमाइल ऐं साइमा लॻो पियो हूंदो आहे। अॼुकल्ह जे माण्हुनि खे कहिड़ी ख़बर महिनत आई। असां उहे बि ॾींहं ॾिठा आहिनि जॾहिं नोकिया 11-12 में एसी दॿाइण लाइ 70 खे 4 चकर दॿाईंदा हुआसीं। अंसर हीरा लाल मुंहिंजो गर्लफ्रेंड जो यार हुन मूं ते शक थी पियो, छॾे हली वई। कहिड़ी छोकिरी ते शक थियसि? छोकिरीअ ते शक न थियो, हुनखे ख़बर पई मुंहिंजो घर किराए जो आहे, मुंहिंजे मोबाइल जंहिंमें वीडियो ठाहींदो आहे उहा सोट ई आहे ऐं कार दोस्त ई आहे। अंसर और भाई तो खर्ची नन्नी न उनी छा की रसो खणी पखे में बधी छॾे। हाँ ॿुध त सही रसो खणी जीअं पखे में बधे न, पोइ छा थियो? पखो लाहे करे कबाड़ी किरी आई। हिकिड़ी छोकिरीअ मैसेज करे चयो यादि ई नथो करे। तूं छा चयसि? मां चयो मां यादि करण एॾो सवलो हुजे हा त असां क्लास में पहिरें नंबर ते न अचूं। छो परेशान वेठो आंसर है? यार सोचां थो सलाम आहे क़ाइदे आज़म खे जंहिं पाकिस्तान ठाहियो, असां खां त हिकिड़ी छोकिरी नथी ठहे। अरे आंसर है? जी साईं। हे केरा? हे मुंहिंजो नंढो भाउ साईं शराफ़त ख़ान। इनखे छो वठी आवां? कल्ह तव्हां ई त चयो स्कूल सुभाणे शराफ़त सां अचे। यार आंसर ॻाल्हि ॿुधई? कहिड़ी? यार ज़िंदगी मां वॾो बेज़ार थी वियो आहियां। उथी त वञ, दरिया वारी पुल वेझो अथई उत। असां पाण बेज़ार आहियूं, माइट शादी नथा कराइनि। यार अॼुकल्ह कोई चांहि ई नथो पीआरे। चांहि स्टेट एजेंसीअ में घिरी वञ, हुनखे चयो मूंखे भली लोकेशन ते प्लाट ॾेखारियो, 8-10 करोड़ इन्वेस्टमेंट करणी आहे। चांहि छा बोतलूं शरबत अची वञे। इहो शानो इहा ख़बर थी असां हिनमहिल ताईं कुंवारा छो आहियूं? इहो असांखे बुज़ुर्गनि जूं दुआऊं अथई, हमेशह ख़ुशि हुजो। हितां जूं मायूं शॉपिंग लाइ वेंदियूं आहिनि न, 2-3 थैलियूं भरे बि ईंदियूं आहिनि, वरी हिकिड़ी शइ अहिड़ी ग़लति बि वठी ईंदियूं आहिनि जीअं ॿिए ॾींहं ते वञूं वरी ॿी शॉपिंग बि करे अचूं। अंसर यार मूं मानी खाधी आहे, मथां हुन मथां 2 गिलास पाणी पीता त पेट में छा घुमे थो। कहिड़ी भाॼी खाधई? मच्छी। पोइ इहा ई तरंदी हूंदई।
यार असां वरी पोड़ियूं दुनिया जो हर गम विसारे छॾींदई पर पाड़े में वियल थांव कॾहिं न विसारी न हर खानदान में हिकिड़ो कावड़ील हूंदो आहे उन जो वरी हिकिड़ो वकील ज़रूरु हूंदो अथई जेको सभिनी खे ॿुधाईंदो आहे जे कावड़ील आहे पर दिलि जो ख़राबु न आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि आहे पाण में वेठा आहियूं घर वारनि जे साम्हूं त असां न आहियूं मञींदा पर हू हक़ीक़त में हिन मोबाइल असांजी ज़िंदगी बर्बाद कई अथई। असां त चुप करे खेॾूं था के वरी अहिड़ा बि अथई TDM में टिन जो कोम्बो न हणी सघंदा आहिनि वरी हवाल अची हणंदा आहिनि स्क्वाड मारियो मैं। घर में कोई अहिड़ो वांदो ज़रूरु हूंदो आहे जेको सॼो ॾींहुं घर जा कम बि कंदो आहे सॼो ॾींहुं बेस्तो बि कंदा पर हुनखे को असर ई न पवंदो आहे। हिन टे ॼणनि जी बि शादी थी थिए असांजे अलाए कॾहिं घर वारा अची चवंदा हे वठो मिठाई खाओ तव्हांजी ॻाल्हि पकी। सुफ़ियान अगरि उम्मीद खां वधीक साल ख़ूबसूरत मिली वञे न पोइ मुड़ुस ई पंहिंजी दिलि चवंदी आहे घर जा थांव धोइण ते ॿिया कम करण ते। शानो असां वारा सिंधी कंहिंखे सलाह ॾींदई न अधु कलाकु पूरो सलाह ॾेई वेंदई पोइ आख़िर में वरी इहो ज़रूरु चवंदई वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे पोइ भले सलाह ग़लति बि हुजे जीअं हुनजो ॾोह न थिए। शैतान गुनाह कराइण जे लाइ छोकरनि खे रिलेशनशिप में आणींदो आहे। छोकिरा वरी छोकिरी जे चवण ते 5 वक़्त नमाज़ पढ़णु शुरू कंदा आहिनि। ये जेके फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते हणंदियूं आहिनि न पापाई परी पापाई डोल पापाई एंजल इन्हनि खे हाणे ख़बर पवंदी हूंदी जॾहिं अफ़्तारी जा थांव गॾु थींदा हूंदा। सानो तूं कहिड़े ॾींहं ते पैदा थियो? मां अचरे ॾींहं ते। तूं मूंखे चरे थो करे अचरे ॾींहुं मोकल हूंदी आहे। इहे जेके छोकिरा इहे अफ़्तारीअ खां पोइ पासो ॾेई निकिरी वेंदा आहिनि न इहे नमाज़ पढ़णु न वेंदा अथव इहे सिगरेट जा धुआं करणु वेंदा अथव। यार न इहो इश्क जो समुंड बि अजीब समुंड अथई जेको मरी वियो उहो आशिक जेको बची वियो उहो दीवानो जेको तरंदो रहियो उहो मुड़ुसु। ॿुध यार मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे शादीअ में कुंवार खे आख़िर में छो वठींदा? अरे यार तो ख़बर त आहे हर गेम में वॾी भला आख़िर में ईंदी आहे। ॿुध अंसर हा ये कुकड़ी जूं जंगूं छो एॾी नंढड़ियूं हूंदियूं आहिनि? इहो इन लाइ नंढियूं हूंदियूं अथसि ढिघियूं हूंदसि न अंडो मथां किरंदो भॼी पवंदो। ॾिसई थी हा मूंखे थी ॾिसे मूंखे थी ॾिसई ओए ॾिने पुछो इने अरे न इहो 5 बजे जो टाइम ॾेई वई।